नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे संजोरे खां ख़बर ॾींदा हलूं त हुर जमायत पीर साईं पागारे जो ख़लीफ़ो ऐं हुर फोर्स जो अॻूणो कमांडर ख़लीफ़ो फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद उन्नड़ कुझु अरसो अलालत में रहण बाद कराची जे हिकु निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। खेसि संदसि अबाणे ॻोठ हाजी अब्दुल हमीद उन्नड़ में सवें आलियुनि अखियुनि लुड़कनि ऐं सुॾकनि तोड़े कलमे शरीफ़ जे विर्द खेसि अबाणे क़ब्रिस्तान में सुपुर्द कयो वियो। ख़लीफ़े ग़ुलाम मोहम्मद उन्नड़ जी जनाज़े निमाज़ ॻोठ हाजी हामिद उन्नड़ अदा कई। जनाज़े निमाज़ में ख़लीफ़े वरियाम फ़क़ीर वरियामाणी, हाजी पीर बख्श जुणे जो, ख़लीफ़ो अली ग़ुलाम निज़ामाणी, फ़क़ीर अब्दुल अल बासित हिंगोरो, डॉक्टर हाशिम ख़ासकेली, ख़लीफ़ो कासिम फ़क़ीर मेहर, माही खान वसाण, पीपी अॻवान अमीर बख्श उमराणी, गुल मोहम्मद ॾाहरी, रसूल बख्श जिंज, ख़ुदा बख्श दर्स, वकार जट मंठार फ़क़ीर मंगरियो, ख़लीफ़ो वली मोहम्मद गफ़ार उमराणी, अल्लाह बचायो निज़ामाणी, फ़क़ीर एजाज़, फ़क़ीर चनेसर वसाण, जान मोहम्मद अबड़ो, डॉक्टर तालिब आराई ऐं हुर जमायत जे सभई माण्हू शिरकत कई। ॿिए तरफ़ ख़लीफ़े ग़ुलाम मोहम्मद उन्नड़ जी वफ़ात ते संदसि वॾे फर्ज़ंद फ़क़ीर दोदो उन्नड़, फ़क़ीर मलूक उन्नड़ सां हम सियासी समाजी ऐं हुर जमायत जे अॻवाननि रूबरू अची साणुसि ताज़ियतूं कयूं। सुॾकनि तोड़े कलमे शरीफ़ जी वर्द सां तदफ़ी कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।